कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। पाण मारींदसि, न खपे मूंखे अहिड़ी ज़िंदगी। चरी नथी सदोरी, दिलदार खे मुफ़्त में संग कीअं ॾींदुसि? कुझु त सोच। दिलदार जी भेण हाजरा जो संग वटि फरीद लाइ बाबा। मां छो मिंथू कंदो था? मुझे करे, मुझे क्यास कर, मुझे रहम कर बाबा। अवल तू मूंखे इहो तो ॿुधाए, तू फतूअ जे घर वियो है? वयो हुअसि रक़म वठण। वियो है रक़म वठण ऐं वसूल कई जन्नत खां। अम्मा तूं बि मूंते शक थी करे? मूंखे कसम आहे तुंहिंजे पेरनि जो जीजल, जंहिंजे हेठो जन्नत आहे। मां त सोचे बि नथो सघां। इन ही आक़ाए जी ख़बर कान अथई? मां त मञा, ॻोठ कीअं मञींदो? मां जेको बि कुझु कयो उहो मजबूर हुअसि, मजबूर थी कयो। हा भेण, मूंखे मजबूर कयो वियो। मूंखे कुझु बि न सम्झो वियो, मुंहिंजी हिक बि न ॿुधी वई। ईअं लॻो ॼण मां अक जी माखी हुजां। बाबे खे क़त्ल कयो वियो, मूंखे धिकारियो वियो। ज़ोर ऐं ॾाढ मुड़िसीअ ते संग वठणु चाहियूं, पाणी लोढ़ियाऊं, मारण जी कोशिश कयूं ऐं हाणे ज़मीन ते कब्ज़े करण ते लही आया आहिनि। मूंखे हुननि जो को बि ॾुख न आहे, न ई नदामत। छॾ खणी न पटके खे बधीस तो छोड़ीस तो। नेठ गपी शुरू कई, आईनो खणी आ त पटको बधा, मज़ो ई नथो अचे। आईनो त कोने, चई त पाट में पाणी विझी अचे साम्हूं रखई। आईनो तो ॾिसे, मुंह अथसि आढियल मिठे तेल सां। कौड़ी सुबुह सां कावड़ न जार त नेरा ने हाणी हॾा न उखेड़े छॾाए। भले हॾा तो उखेड़े, लिचकंदो पाण वटे, मुंह जा तो हॾा उखेड़े। तोखे रोकियो थम न विच में ॻाल्हाइण खां। फॾनि खां सवा ॼाणी बि छा? उन अबू फ़कीर बि ताईं आयो। मूंते? हा तोते, संग जो सौदो करे फिरी वियो आई। न किबला फॾो थो करे फ़कीर, रिश्ते लाइ बि पाण चयई ऐं फिरी बि पाण वियो। इहो पोइ निबेरींदासीं, हेकर मेहार खां निबरूं। मुंहिंजी सोणी, चयुमि न छॾींदुसि। तोखां सवा मौत क़बूल आहे, पर मात न। छो त मेहार ऐं मात मुमकिन न आहे। बाबा मूंखे बग़ैर जे हवाले करे थो, मां इन जेल में घुटजी मरी वेंदसि। मेहार तूं दिल न लाए सोणी, हिन कुहाड़ी सां हिन बगड़ जो बोल कढंदुसि। इहो बगड़ मुंहिंजो शिकार आहे, हिनखे बगड़ न झिरकी चओ। झिरकी चाटे जी महिमान। बाह में थोड़ी तकलीफ़ आहे, हल्की पट्टी अंदरां कमीज़ जे थियल आहे। अस्पताल में उन करे न रहेस त अमीर खे सुध पवे, त हल्के फुल्के धक के लेखिया ही कोन। शी हल्के फुल्के घाव के लेखींदा ही कोन। रेसा डीएसपी 10 जियो। पक्का? पक्का। सवार पियो पक्का। इहो ॿुधाइण लाइ हिते पहुतो आहीं? न बाबा, अहम मामलो आहे। कहिड़ो? मेहार पाणारो यार ठाह जे लाइ राज़ी थी वियो आहे। कैसा? तव्हां सां, ॿियो वरी कंहिंसां बाबा? अलाए, हुनजी त हर कंहिं सां फिटायल आहे। किबला बि हिकिड़ी ॻाल्हि नूर खे चवां, थोरी अटकल सां। अरे अटकल बटकल खे छॾ, सिधो चओ। किबला नूरो मेहार सां केॾो सचो आहे। मेहार बेहतर टोकूं ते थो कंदो, नूरो बि सोचे न। बरगलाई थो मूंखे। न कसम सां मूंखे बि खुड़क पई आहे। चए पियो तूं नूरो छा आहे, नाड़ो करे छॾियांसि। भावा, नूरो नागा कखे त मौत बखे। ऐं ग़लति थियो न, साह खणण लाइ सिकंदे। मुरा, बाहरो कूड़ जहिड़ो माण्हू न आहे। ख़ैर, तो कुझु चयो पे मेहार बाबति? मेहार ठाह जे लाइ शर्त था। शर्त? हा रे सर, 2 शर्त रखिया अथसि।
मुंहिंजो कहिड़ो मथो ततो आहे या ॿार अची पियो आहे जो शर्त क़बूल निहार सां ठाह कयां। भोतार इन जे करे जो मेहार तव्हांजो ऐं तव्हां मेहार जा सहारा आहियो। सहारो ऐं मेहार मूं ते हमिलो कयईं, मूंसां गुथो ॻाल्हाई, हुनजो हिसाब केरु ॾींदो? मां ॾींदो सरदार मां। शर्त ॿुधो पोइ ॿुधाइजो। ॿुधाए शर्त। मेहार जा सभई केस ख़तम कराईंदो। ऐं ॿियो शर्त कहिड़ो अथसि? ऐं ॿियो शर्त बि आसान आहे। का सुहिणी नाले मुंशी जी धीउ आहे, उनजो बि नालो न वठंदो। आहिस्ते सरदार, सोचे समझी ॿुधाइजांइ। जे मेहार तंग कयो त मां छा कयां? तूं घण घुरी आहींसि? तोखे कंहिं ॿुधायो त मां घण घुरी आयांसि? हाँ, कंहिंजी ॻाल्हि लिकंदी आहे छा? ग़लति ॿुधो अथई। अॻे आई हुयसि त चिड़ी पई आहे, अॼु सट ई नथी अचई मेहार जे लाइ। इहो मुंहिंजो मामिलो आहे, तूं गणती न कर। मूंखे तुंहिंजी न पंहिंजी गणती आहे। पंहिंजी कहिड़ी गणती अथई? मेहार मूंसां बेवाजिबी कई आहे। ख़बर अथमि, मां छा थी करे सघां? मां फ़ैसिलो छिके वठंदीसांसि, जे फ़ैसिलो न ॾिनई त थाणे में बि वेंदीसांसि। भली वञी फरियाद करीसि, मूंखे न ॿुधा। इहो तूं थी चईं सोणी? मेहार सां मुंहिंजो कुझु न वञे, जेको वणई वञी करीसि। तोखे का मयार न ॾींदसि। मेहार मूं लाइ मरी वियो। चङो, ॾिसंदसि। सुणी अञा मां जीअरो आहियां, तूं न रो। जे मां मरां बि न त न रोए जाऊं, छो त तुंहिंजो मूंसां वञे बि चाहूं। सोणी, तूं रोई थी न त अंदर में वढ था पवनि। तूं भले मूंसां नफ़रत कर, पर मां तोखे ई चाहींदुसि। तोखे ग़लत फहमी थी हूंदी त मूं कंहिं ॿिए ॾांहुं निहारियो आहे या कंहिं ॿिए खे चाहियो आहे, पर मुंहिंजी सोणी, मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी चाहत तूं आहीं ऐं रहंदी हुअमि। मां इन लाइ आयो हुउसि त मां हसन जो प्लान करण पियो वियुमि। सोचियुमि त मरां या बचां, मतां मुंहुं ॾिसण लाइ सिकूं, पर मूंखे ग़लत फहमी थी हुई त को तूं सिकंदी हुअमि। मां सिकंदुसि। मुंहिंजी सुहिणी, ही तुंहिंजो मेहार उमिरि भर लाइ तुंहिंजे लाइ सिकंदो, छो त हीअ झिरकी थी वई आहे तुंहिंजे जाटे जी महिमान। दिलदार आए हाजरा। नजर तो कोन तो अचे घर में, ऐं खीसे में लिकाइण जेतिरो आहे कोन। टोक थी करे हाजरा? जे नजर भी न अचे पोइ भी पुछजे त छा थो करे सघजे? खेस ॿुधाइण हो त मुंशी मूंखे तंग तो करे। इहो पी खे चओ। दिलदार छा करे मुंशीअ खे? दिलदार खे समझाइणो हो त मुंशी मूंसां ज़बरदस्ती निकाह करण जी तयारीअ में आहे। दिलदार छा करेसि? कहिड़ो रिश्तो आहे तुंहिंजो दिलदार सां? वञ पी खे दाह ॾे त मुंशीअ खे मुंहुं ॾे। दिलदार जो दिल मां ख्याल कढी छॾ। आई आहे दिलदार सां ॻाल्हाइण। तर निकिरो हितां। जरा
घर आयल महिमान सां ये पे छजबो ये मेहमान आ छा में मेहमान आ कॾहिं खां इहो बेहिजाब थी ॻाल्हाइण सिखी आहीं तो सेखारियो आदा एड़ो ॻाल्हाइण न चओ मूंखे था वठे टुके बोरीअ में विझी छॾींदो साए रत सुरकींदो साए न चवंदा सदा बस न बाक़ी जेकॾहिं वढेन टुके तो तोखे मां न रोकींदस न इलाज कंदीसां मूंखे हाणे हयात जी परवाह नाहे रही तूं छिड़वाग थियण लॻी आहीं दर्स त भला तोखे मां ॾिसां सुरक न रतदा जेकॾहिं हीअ काफ़ी न थई न त पोइ निड़ीअ खे वढ ॾे पोइ आराम सां वेही सुरक न मां तुंहिंजी निड़ी न वठींदुसि मां तोखे सिधी सीध वारी ॾींदुसि जे इहो हमेशह जे लाइ तुंहिंजो ॻाल्हाइण बंदि थिए चङो थी आई जा छॾ मूंखे त हिन जी मां ज़बान वठां हमेशह जे लाइ ॻाल्हाइण बंदि कयां अकुल अची अथसि अकुलदार न्याणी ते हथ तो खणी ना समझ छॾ मूंखे हथ तूं कढ वे मुंहिंजी भेण वे हाँ मुझे छप्पर छाम का खस दे तो आज तू चुप पई एरो कुछ जड़ी भित मुखे ताजुबा तोवारो छप्पर छाम बीठो तो जीअरो आ खसजी कीअं वयो साहब तुझी मर्जी आ त मां न हुजा बाबा समझ त मोल आया जीअरो न आया हा फतू त फडो न त जडे जो जडो हाँ साहब दिसण में ये तो लगे बाकी समझो आए फना बस साहब कोड़ियत करम कर बाकी कोड़ी जाने कम ठाहण न की ड्राइण मुर्स फड़ा करे फिटाए ज़ाल कम ठाए आहो त ॾाढा अजीब माण्हू गरीब माण्हू आहियूं असांजी फरियाद वठ न त असीं मथे वञूं मथे आसमान पे वेंदे न पाला ऑफिस रंडे मसइलो ॿुधायो जान छॾियो ॿ भेरा त चयो तम साहब नबू फ़कीर मूंसां ज़ुल्म कयो आहे मुंहिंजे घर खे बाहि ॾिनी आहे मस मस त पाड़े वारनि बाहि विसाई आहे मूं ते कारो इल्मु पढ़ियो अथई मूंखे तावीज़ बि विधा अथई ऐं मूंखे मारण लाइ पंहिंजा जिन बि बचा अथसि मुंहिंजी पासरी बि भॻल आहे ही एक्सरे ॾिसो ॾिसो त पासराटी भॻल आहे या न हाँ साहब पासरी बाद अथसि